नाज़रीन काज़ीअहमद मां ख़बर शामिल कंदासीं जिते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। हथियारबंद फायरिंग करे ॻोठ वली मोहम्मद जतोई वासी 50 वरनि जे सॼण जतोई खे क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस मक़तूल जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई जे लाइ तालक़ी अस्पताल काज़ीअहमद मुंतक़िल कयो आहे। उन मौक़े ते पुटु आशिक़ जतोई जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं तां वालिद खे क़त्ल कयो वियो आहे। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया काज़ीअहमद खां, जिते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। हथियारबंद फायरिंग करे ॻोठ वली मोहम्मद जतोई वासी 50 वरनि जे सॼण जतोई खे क़त्ल करे फ़रार थी विया। पुलिस मक़तूल जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई जे लाइ तालक़ी अस्पताल काज़ीअहमद मुंतक़िल कयो। उन मौक़े ते पुटु आशिक़ जतोई जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं तां वालिद खे क़त्ल कयो वियो। इन तफ़सील मालूम कयो था। ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार ॿुधाइजो वारसनि जो वधीक छा चवणो? हाजी जी मैं तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ीअहमद ॾेणा रोड ते हाजी म्यादाद कोट वटि नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि 50 वरनि जे सॼण जतोई वेठल ॻोठ वली मोहम्मद जतोई खे फायरिंग करे गोली हणी क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जे लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ काज़ीअहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ीअहमद मुंतक़िल कयो, जिथे मक़तूल जे पुटु आशिक़ जतोई ॿुधायो त असां पंहिंजे बिरादरी सां पुराणी दुश्मनी हलंदड़ हुई, जीअं त मुंहिंजे वालिद खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं अफ़सरनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस मूजिबि पुराणी दुश्मनी तां क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। जी ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी तफ़सील आहे।